हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। चमत्कार के नमस्कार। हिकु शक्तिशाली महात्मा लोकनि जो कल्याण लाइ रतन कंदो हिकु शेर जी बाज़ार में हिकु सेठ जी दुकान ते अची सेठ खे चयो, प्यारा चओ राम चओ। सेठ सम्झो त ही को पिनण वारो ॿाओ आहे। सुबुह जो अञा त ॿोणी बि कोन थी आहे, अञा को ग्राहक बि कोन आयो आहे, पहिरीं ॿाओ टपकी पियो। सो महात्मा खेसि 3 दफ़ा राम राम चयो, मगर सेठ मुंहुं फेरे छॾियो। महात्मा दिलि में सोचियो त ईअं न चवंदो, हिनखे सज़ा ॾियणु ज़रूरी आहे। सेठ जो नेम हो त हू सुबुह जो सवेर शेर जे ॿाहिरां जंगल में क्रिया ॿंधणु स्नान वग़ैरह करे सिधो दुकान ते ठंडो पाणी हणी पोइ वेंदो हुओ। सेठ खे 4 पुट हुआ, सो सेठ खां अॻु में अची दुकान खोलींदा हुआ। सेठ साहिबु अॼु सुबुह जो नेम सां वात में ॾंदणु, हथ में लोटो, कुल्हे ते धोती, हेठि अंगूछो पाए रवानो थियो। सो महात्मा उन खां अॻु में हूबहू सेठ जहिड़ो नित पित रूप धारण करे तकिड़ो सुकंदो दुकान ते अची छंडो हणणु लॻो। कुझु तरसण खां पोइ पुटनि पुछियसि, बाबा सुख त आहे? अॼु तकिड़ो सिकंदा पिया अचो। सेठ चयो, पुट शेर में हिकु बेरूपी आयो आहे। महात्मा पाणी ई उहो बेरूपी थी रूप बदिलाए सेठ जी दुकान ते वेठो ऐं चए पियो उन जे पुटनि खे, सेठ में बेरूपी आयो आहे जेको हूबहू मुंहुं जहिड़ो आहे, इन करे तकिड़ो सिकंदो आयो आहियां। सेठ मथे चढ़ी कपिड़ा वग़ैरह पाए अगरबत्ती करे अञा वेठो मस त एतिरे में आराम सां असली सेठ बि अची पहुतो। बराबरि नेम सां छंडो हयाईं। छोकिरा जेके हिन जा हुआ उहे हिन जे मुंहुं पे निहारियऊं। सेठ जॾहिं मथे पेर रखियो त छोकिरे हकल करे चयसि, ख़बरदार जे मथे पेर रखियो अथई, ऐं 2-3 गारियूं बि ॾेई ॾिनऊं। सेठ सम्झो त छोकिरा चर्चो मज़ाक था कनि। सो हिननि जीअं पेर मथे रखियो तीअं छोकिरे अहिड़ी त ज़ोर सां चमाट वाई कॾहिं जो ऊंधो थी परियां वञी किरी पियो, मथो फाटी पियसि। माण्हू गॾु थी पिया छोकिरनि खे चवणु लॻा त ही छा पिया करियो। छोकिरनि माण्हुनि खे अंदरि वेठल पीउ ॾेखारियो, चयऊं त ही बेरूपी आहे। जेको असल हुओ उनखे चयऊं त ही बेरूपी आहे। माण्हू ॾिसी धक थुक लानतूं विझंदे बेइज़ती करणु लॻसि। वेचारे जो बेहद बुरो हाल थी वियो। सो घर वञणु लॻो त छोकिरनि अॻु में ई हिकु ॼणे खे घर मोकिले ॾिनो। माण्हुनि खे चवणु लॻो त अमां अॼु हिकु अजीब कुदरती करिश्मो थी पियो आहे जो हिकु मां 2 पापा थी पिया आहिनि, 2 पीउ थी पिया आहिनि मुंहिंजा। माण्हू चवणु लॻी, छोरा ही छा थो चए? एतिरे में सेठ बि अची घर पहुतो। असली सेठ बि अची घर पहुतो, मगर उते बि बेइज़ती थियसि। ॾाढो शर्मसार थियो। दिलि में चयाईं, भला राजा वटि वञा, मां उतां न्याय मिले मतां मूंखे। सो बुरनि हालनि सां राजा जी दरबार में पहुतो। राजा हिनखे सुञातो ऐं खेसि दिलासो बि ॾिनो। राजा संदसि पुटनि खे घुराइण जो हुकुम ॾिनो। राजा जा माण्हू दुकान ते आया। सो महात्मा बि सेठ जे रूप में पगड़ी ऐं कोट पाए लकड़ो हथ में खणी राज दरबार में पहुतो। राजा ॿिन्ही जे हिकु जहिड़ो नित पित रूप ॾिसी मुंझी पियो। तंहिं ते महात्मा सेठ चयसि त राजा साहिबु, मां बिल्कुलु आसान रस्तो थो ॿुधायां। महात्मा राजा खे चवे थो त मां तव्हांखे बिल्कुलु आसान रस्तो थो ॿुधायां। अवां दुकान तां मुंहिंजा छोकिरा घुराए वठो। मूंखे टोटल 4 पुट आहिनि। हाणे ताज़ो 4थे पुट गोविंद जी शादी जो ख़र्चु बिना ॾिठे असां ॿिन्ही मां जेको तोखे ॿुधाए सो सचो आहे। आख़िर छोकिरा बि आया।
राजा सचे सेठ खां पुछियो त सेठ शादी में केतिरो ख़र्चु आयो आहे। जेको सचो सेठ हो न उहो सिर्फ़ु कमाईंदो, खाता ठाहींदो न पुटु, हिननि खे कुझु ख़बर ई कोन्हे। चई राजा असांजो लखनि जो कमु आहे ऐं मूंखे यादि कोन्हे केतिरो ख़र्चु आयो, पर महात्मा त अंतर्यामी हो। महात्मा हिनखे हाल अहवालु ॾिनो ज़रे ज़रे पुरे जो, हिन पैसनि में हीअ आयो, हिन पैसनि में हीअ आयो। राजा सेठ जो तमामु घणो गरम थियो, जेको असली सेठ हो न। चई तूं कीअं थो चईं तुंहिंजो पुटु आहे, तो ख़बर कुझु कोन आहे। महात्मा सेठ खे दया आई ऐं चयईं त साईं भला ॿिए हिकु सवाल जो जवाबु ॾे। उन छोकिरे गोविंद महल ठाहिरायो वियो आहे, उन जो घरु ठाहिरायो वियो आहे, भला उन जो ख़र्चु ॿुधा। मगर सेठ उहो बि न ॿुधायो। तमामु बेइज़ती ऐं हकाल पिटी थियसि। सॼी राति नदी जे किनारे ते वेही राम राम चवणु लॻो, भॻवान खे पुकारणु लॻो। सुबुह थियो, महात्मा सेठ नदी ते आयो ऐं सेठ खे चयईं त सेठ चओ राम। महात्मा जो राम राम चवणु ऐं सेठ जो पेरनि ते किरी राम राम चवणु चालू करे छॾियो। माफ़ी वठणु लॻो ऐं हथ जोड़े चवणु लॻो त साईं मूंखे माफ़ु करियो, मूं तौबा कई। सॼी राति ॾाढो बुरो हाल थी वियो अथमि। आख़िर दयालु महात्मा खां माफ़ी वठी, उपदेश ऐं आज्ञा वठी ॾकंदो दुकान ते आयो। महात्मा बि सेठ जो कल्याण करे रवानो थी वियो। तो जय सियाराम। जय सियाराम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त इन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। चओ जय सियाराम।